तुम बीठी छो ही कंहिं कुंड पासे में वेही रहन। ध्यान थिए था ई ख़ौफ़ में वरतल आहे, हिन जो सॼो ॾींहुं ख़ौफ़ में तो गुज़री। जेकॾहिं ज़फ़र गिरफ़्तार थियो आहे त उनजी गिरफ़्तारी ज़ाहिर कोन कंदा, पर उनखे गुम करे छॾींदा। बाबा इन जी तव्हांखे जांच करणी पवंदी, न त हिकु हिकु ते गिरफ़्तार थी वेंदासीं। उन्हनि जो कमु ई इहो आहे त हू असांजे मथां हमिलो कनि। ॿिए कंहिं बि मक़सद लाइ हू हिते न आहिनि पहुता। छो त मीर शाह नवाज़ खान जूं रातिनि जूं निंडूं हराम हूंदियूं जेसिताईं हू पंहिंजी बेइज़ती जो पलांद नथो करे। मां सम्झां थी त मुंहिंजे भाइर वांगुरु तुंहिंजो भाउ बि घर में वेही हराम या टुकुर तो खाए। हिन वक्त दादी कमाई अचे पई, जॾहिं बुख मरंदो न त पोइ पाणी कम कंदो। हदा वारा त बुख था मरन, वो भी कम करण खां ठुठियो आहे। असां सां छा कयो तो? मुराद वारनि जो ज़िमो खयो तूं। जॾहिं मुराद खे रोकण जी तोमें हिम्मत ई न हुई तो पोइ ज़िमो तूं छो खयो? सोट गुज़रियल ॻाल्हियुनि करण जो को बि वक़्तु नाहे। फ़ैसिलो करे त हिन जो छा करिणो आहे। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।